प्रोडक्ट क्रिएशन ऐं साईं नखर सिंह खे गुज़ारिश कंदुसि त साईं अचनि ऐं राम सिंह सोढी साहिब जे बारे में पंहिंजा वीचार वंडीनि। साईं नखर सिंह साहिबु उमरकोट खां आया आहिनि। पिंडाल में वेठल सभु मोज़ीन सभिनी खे नमस्ते, अस्सलाम वालेकुम। सरदाराना मुजरो साहब, पहिरीं त हिन यादगार कमेटी ऐं पृथ्वीराजाणी परिवार जो ठुराइतो आहियां जो मूंखे हिन महान पुरुष जे बारे में ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो। सोढे साहब सां मुंहिंजी निस्बत ग़ालिबन 1985 खां थी, जॾहिं खंगार सिंह खे चिठी लिखी ॾिनी। मुंहिंजो वास्तो बि कोन हो, हुजत सम्झी त भाई हिनखे जेका आहे सभु ट्रेनिंग में खणाइणो आहे। ॿियो दफ़ो जॾहिं पाण पंहिंजे स्वर्गवासी पिता जी वरसी मल्हाई हिते आरोखी में, तॾहिं मूंखे दावत मिली ऐं हिते आयुसि। तंहिंखां पोइ 2003 में जी मुंहिंजो मिठी में अचणु थियो त असांजी तमामु घणी वेझड़ाई थी। मूं तमामु वेझो थी ॾिठो, मूं छा ॾिठो ऐं तव्हांखे उन हवाले सां कुझु ॿुधाईंदुसि। हिकिड़ो शेर आहे, हू मां सां मुखातिबु आहे। हू कवि चए थो त जिणनी पुत्र ऐसो जिणे, जिणनी पुत्र ऐसो जिणे, सूरवीर का दातार, नहीं तो रही जाए वांझणी तू मत घुमाए लाज। ये जन्म ॾियण वारी, तू कहिड़े क़िस्म जे औलाद खे जनम ॾींदे? त हुजे थो त जे जनम ॾिनी त इहे टे खूबियूं हुन माण्हू में हुअणु खपनि। या त हू जिणनी पुत्र ऐसो जिणे का सूर या बहादुर हुजे, या हवीर या अकलमंद हुजे, या ॾाता सखी हुजे, त पोइ जेको आहे तुंहिंजो नालो आहे। ही उहो इंसान हो जंहिंमें इहे सभई गुण मौजूदु हुआ। महिमान खे मानी खाराईंदो त मथे बीहंदो, पंहिंजे हथनि सां मानी खणी ईंदो, ऐं जेसि ताईं हू माण्हू मानी खाईंदो हो तेसि ताईं मथे बीठो हूंदो। असां पारो ग़रीब माण्हू ईंदो तॾहिं बि पंहिंजे भर में विहारे का ऊच नीच हेठि मथे हुन माण्हू में कोन हो। ऐं हुन वक़्त जा तमामु घणा जेके लाचारा ॾिठा। पहिरीं टीचर थियो, पोइ वकील थियो, पोइ सियासत में आयो, समाज सुधारियो हुन। तुलसीदास जो शेर आहे, हू चए थो त न धन रहे न जोबन रहे, न रहे गाम और नाम। धन भी कोन रहंदो, जोबन भी कोन रहंदी, नालो भी कोन रहंदो, गाम भी कोन रहंदो। अॼु आहे सुभाणे ढही वेंदो, ज़लज़ला अची सघे था, कई ॻोठ आहिनि जेके ढही आहे। पोइ हिन संसार में छा रहणो आहे? कुझु त रहणो आहे। न धन रहे न जोबन रहे, न रहे गाम और नाम, तुलसी जग में जस रहे जो करे किसी का काम। जेकॾहिं अव्हां कंहिंजो कमु कयो था त इहो ई अव्हां जो नालो आहे। त ही महान पुरुष अहिड़ो हो जो हिन जे अंदरि इहा हिकिड़ी लोच हुई त वधि में वधि जेको आहे माण्हुनि जा कमु कया, उन्हनि खे सही रस्तो ॾसिया। हिन उन जे लाइ तमामु घणी जाखोड़ कई, मेड़ाका कया। असां सभिनी खे चयो हुयो त बाबा अचो पाण कुझु कयूं, क़ौम लाइ कयूं, मुल्क लाइ कयूं, धरती लाइ कयूं, असांजी क़ौम सुधरे। आख़िर ताईं बि हुनजी इहा जुस्तजू जारी रही। मूं हिनखे राजपूती अंदाज़ सां बि वेझो थी ॾिठो, उन हवाले सां बि आउं तव्हांखे शेर ॿुधायां थो। हू कवि चए थो त सूपर घोड़ी रजपूत न चढ़े, माना त पोइ इहो ई ॿुधाए सघनि था। सूपर घोड़ी रजपूत न चढ़े, न पिए बेता नीर। सूपर घोड़ी रजपूत न चढ़े, न पिए बेता नीर, पर नारी को माता कहे वो बने भेण का वीर। ॿिए जी इज़त खे मां चए थो, ऐं भेण खे जेको आहे भेण जे लाइ हू वीर थी, जो बहादुर थी, हुनजो साथ ॾिए थो। त ही सभु खूबियूं हुन माण्हू में हुयूं। अञा बि वधीक जेको मूं हिनखे ॾिठो, हू बि काफ़ी सनातन धर्म जे मञण वारा माण्हू वेठा आहिनि, ऐं यकीनन काफ़ी माण्हू अहिड़ा आहिनि जेके पंहिंजी पूजा पाठ कंदा आहिनि। अजा परे 12 जे अंदरि अर्जुन ऐं कृष्ण जे संवाद जे विच में
कृष्ण अर्जुन का मुखातब थिए थो त मालिक इन संसार में ॿिनि क़िस्मनि जा माण्हू आहिनि। ॿिनि क़िस्मनि सां मतिलबु त ॿिनि क़िस्मनि जी भक्ति कनि था। अहिड़ा माण्हू आहिनि जेके हिकिड़ा नरगण जी भक्ति कंदा आहिनि, ॿिया सरगण जी भक्ति कंदा आहिनि। तोखे इन ॿिन्ही में कहिड़ो वधीक प्यारो आहे? और नरगण सरगण भक्ति जा क़िस्म आहिनि। हिकिड़ो उहो भक्ति जे हिकिड़ा उहे माण्हू आहिनि जेके सॼो ॾींहुं अलखियल ख़ुदा ई ख़ुदा, तस्बीह हथ में आहे, माला हथ में आहे, सॼो ॾींहुं ख़ुदा ई ख़ुदा पिया कनि। ॿिया उहे माण्हू आहिनि जेके ख़ुदा ख़ुदा त नथा कनि, पर अल इंसान जी ख़िदमत कनि था, दुखी इंसान जी ख़िदमत कनि था, उन्हनि जी शेवा कनि था। तॾहिं हुन जवाबु ॾिनो त ॿई भगत मूंखे प्यारा आहिनि, पर आउं उन्हनि खे अञा बि वधीक वेझो सम्झां थो जेको अल इंसान जी ख़िदमत करे थो, छाकाणि त आउं उन में वसी रहियो आहियां। त हीअ संत, ही महापुरुष, इहे ॿिन्ही क़िस्मनि जी हिन भक्ति कई। हिकिड़ी त अल इंसान जी हिन ख़िदमत कई, उन्हनि खे रस्तो ॾसियो जेको असांजे सभु साम्हूं आहे, उन्हनि सभिनी हींअर ॻाल्हायो आहे। ॿियो जेका भक्ति जेका असां घटि में घटि इन मुतलिक़ असांखे ॼाण कोन हुई, हालांकि तमामु घणो वेझो हूंदोसि ऐं मां कॾहिं बि इन क़िस्म जो ज़िक्र बि कोन कयो, पर जॾहिं मूं हिन जो किताब सिंध खां हिंद तरफ़ पढ़ियोसीं ऐं मूंखे मोकिलियो, हींअर ताज़ो ई मोकिलियो, त मुंहिंजे पेरनि जे हेठां वारी निकिरी वई। पाण लिखियो थो त जॾहिं मुंहिंजी उमिरि 8 साल, आउं 8हें दर्जे में पढ़ंदो हुउसि, त मुंहिंजे पिताजी खे मिठी जो ब्राह्मण हिते टीचर थी आयो। हुन जेको आहे सा कुझु असां वटि बि शेवा पूजा मध्यम मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं इहे पूजाऊं थींदियूं आहिनि, त हुन पूजा जे बारे में, हुन शेवा जे बारे में कुझु हुनखे सेखारियो ऐं आउं बि सिखी वियुसि। ऐं उहा जेका आहे सा बंदगी मूं पंहिंजी जारी रखी। मैट्रिक जे इम्तिहान में मूं जारी रखी, जॾहिं आउं सियासत में आयुसि, अॼु ॾींहुं सूदो बि आउं उहा बंदगी जारी रखियो अचां। माना हुन अहिड़ी ख़ामोश क़िस्म जी बंदगी कई जेको असां कंहिंखे बि ख़बर कोन पई। उहो साधू हिकिड़ो शेर आहे त माला त मन की भली नहीं तो काठ का भारा, कि माला जेका तस्बीह आहे उहा दिलि जी आहे, न त काठ जो वज़न आहे कुझु कोन्हे। माला तो मन की भली नहीं तो काठ का भारा, माला फेरे राम मिले तो क्यों बेचे बणजारा, कि तस्बीह घुमाइण सां ख़ुदा मिली वञे त पोइ ही बणजारो जेको आहे ऐं पंहिंजे माल खे हक़ीक़ी खे अहिड़े ख़ामोश अंदाज़ सां यादि कयो कि असां ॿियनि खे ख़बर कोन पई। हू शाह साहिब जो आहे न, मन मन तन तस्बीह मन मणियो दिलि तंबूरो जिन तंदू जे तलब जूं वैदत साण वजन वैदला शरीक लाहू इहो राग रगन सुता मर सुमन निंड इबादत तिन जी। तन उहा ख़ामोश इबादत कई जेको असांखे ख़बर कोन्हे। ऐं टाइम बि वठणु कोन चाहींदुसि। तमामु मान पुरुष असांखे शायदि अहिड़ो असांजी क़ौम में हाणे मुश्किल सां पैदा थिए। दुनिया जा जेके हिकिड़े इंसान में जेके खूबियूं हुअणु खपनि उहे सभु खूबियूं हिन माण्हू में हुयूं। उहो हिंदी जो हिकिड़ो शेर आहे कि धरा काग़ज़ करूं, हीअ धरती जेको आहे इनखे आउं काग़ज़ ठाहियां, धरा काग़ज़ करूं कलम करूं वणरा, हीअ जेका वणकार आहे उन जी कलम ठाहियां, धरा काग़ज़ करूं कलम करूं वणरा, सागर साई करूं, समुंड जेको आहे उनजी मस ठाहियां, सागर साई करूं, तॾहिं बि तेरो गुण लिखियो न जाए। एतिरे करण जे बावजूद बि आउं तुंहिंजो गुण जेको आहे सो लिखी नथो सघां। टाइम बि घणो थियो आहे, शायदि अञा ॿियनि खे बि ॻाल्हाइणो आहे। हू शाह साहिब जो बैत आहे त ढाटी घणा अचनि पर मन सूढे वंगियो, काजा लाई मेंदरे लाली सा लिंगन, राणो अखड़ियनि विसारा न विसरे। अवां सभिनी जी महिरबानी।